Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. पंजाब के वडे वज़ीर उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर। गवर्नर चौधरी सरवर उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। इस्तीफ़ा मंज़ूर थियण बाद उस्मान बोज़दार ख़िलाफ़ अपोज़िशन जी बेतमादी रिथ बेअसर थी वई। नए वडे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे तलब। PTI तरफ़ां परवेज़ इलाही पंजाब जी वॾ वज़ारत जे लाइ उम्मीदवार नामज़द थियल। एक ताक़तवर मुल्क कावड़जी चवे थो त रूस जो दौरो छो कयो? छा हुकूमत हटाइण जे लाइ हिकु मुल्क ॿिए मुल्क खे धमकी ॾेई सघे थो? इहा असांजी ग़लती आहे जो अहिड़नि मुल्कनि अॻियां तासुर ॾिनो त उन्हनि खां सवाइ जीअरो रहणु मुमकिन नाहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़ुददार ऐं आज़ाद पॉलिसी मुल्क लाइ अहम आहे। असां ॿियनि जे मुफ़ादनि जे लाइ पंहिंजे मुल्क खे क़ुर्बान करे छॾियो। जिन शेरवानियूं सिबायूं आहिनि उहे इंटरव्यू ॾियनि था त अमेरिका खे नाराज़ न कयो, उन खां सवाइ गुज़ारो नथो थी सघे। भारत खे दाद ॾियां थो जो हुननि परॾेही पॉलिसी आज़ादु रखी। को बि मुल्क आज़ाद पॉलिसी बिना पंहिंजो तहफ़ुज़ नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ते कातिलानी हमले जी रिथाबंदी जी दावा। सुधमा जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त सिक्योरिटी एजेंसीज़ रिपोर्ट कयो त वज़ीर आज़म ते कातिलानी हमले जी रिथाबंदी साम्हूं आई आहे। रिपोर्ट्स बाद हुकूमती फ़ैसिले तहत वज़ीर आज़म जी सिक्योरिटी वधाई वई आहे। पाकिस्तान जे ज़िम्मेवारनि खे चवां थो त ईद उल फितर खां पोइ चूंडूं करायूं वञनि। शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि त जीअं अवाम पंहिंजा नुमाइंदा चूंडे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त जिन पैसा वठी ज़मीर विकिणियो आहे उहे पंहिंजे तक जे माण्हुनि खे मुंहुं ॾींदा। इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ भली नाकाम बि थिए तॾहिं बि मुर्दारनि हथां शिकस्त न मञींदासीं। पिंडी शहर गद्दारनि खे पसंदि नाहे कंदो। पाकिस्तानी सियासत में सुभाणे वारो ॾींहुं इंतिहाई अहम आहे। नस्ली ऐं असली माण्हू इम्तिहान में बि साथ ॾींदा आहिनि। आउं इमरान ख़ान सां गॾु पहाड़ जीअं बीठल रहंदुसि। क़ौमी असेंबलीअ में बेतमादी रिथ ते वोटिंग जे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बणाई वञी। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे ख़त माणे छॾियो। शहबाज़ शरीफ़ 10 लख माण्हू आणण बाबति हुकूमती बयाननि जो हवालो ॾींदे चयो आहे त पुलिस ऐं इंतिज़ामिया MNAs जी सिक्योरिटी यकीनी बणाइण समेत आइन तहत ज़िम्मेवारियूं निभाइनि। शहबाज़ शरीफ़ नए वज़ीर आज़म जी चूंड जे ॾींहुं बि सिक्योरिटीअ जो मुतालबो करे छॾियो। ख़त जी कॉपी कमिश्नर DC ऐं IG इस्लामाबाद ॾांहुं बि उमाणी वई। ख़ैबर पख्तूनख्वा में बल्दियाती चूंडुनि जे ॿिए मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। PTI 31 तालका काउंसिल्स मां 13 काउंसिल्स में कामयाब। 14 काउंसिल्स में बि PTI जे उम्मीदवारनि खे सरसी। 6 तालका काउंसिल्स में आज़ाद उम्मीदवार मैदान मारे विया। JUIFA 5 तालका काउंसिल्स में कामयाब ऐं 7 काउंसिल्स में अॻिते। जमात इस्लामी 3 ऐं पीपल्स पार्टी 1 तालका काउंसिल में कामयाब। जबरी गुमशुदगी बग़ावत आहे ऐं अहिड़े अमल ते बग़ावत जो केस ठहे थो। इस्लामाबाद हाई कोर्ट में मुदस्सर नारो जी बाजाबी केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतहर मिनल्ला चयो त आइन तहत हलंदड़ मुल्क में जबरी गुमशुदगियूं क़बूल जोगियूं न आहिनि। छा मुदस्सर जो पतो न पवणु रियासती इदारनि जी नाकामी आहे? वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे इहो ॾिसणो आहे संदन मर्ज़ीअ बिना कंहिंखे बि लापता नथो करे सघिजे। मिसिंग पर्सन थियणु रियासत जी नाअहली आहे, पोइ उहे ट्रेस बि नथा थियनि। रियासती इदारा एग्ज़ेक्टिव कंट्रोल में न आहिनि त उहो ज़िम्मेवार आहे। छो न चीफ एग्ज़ेक्टिव खे ज़िम्मेवार करार ॾियूं? पंजाब जे इलाइक़े ओकाड़ा मां चूंडियल आज़ाद MPA जुगनू मोहसिन नवाज़ लीग में शामिल। जुगनू मोहसिन तरफ़ां हमज़ा शहबाज सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नवाज़ लीग में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान।
हमज़ा शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान सुफ़ारती लाॻापन जो मज़ाक बणाए रहियो आहे। इमरान ख़ान सदाई सुनामी जी ॻाल्हि कंदो आहे। केरु खेसि ॿुधाए त सुनामी में तबाही ईंदी आहे। अवाम इमरान ख़ान ते बेतमादी ज़ाहिर करे चुको आहे। उमीद त पार्लियामेंट में बेतमादी रिथ कामयाब थींदी। सिंध सरकार सैयद मुमताज़ शाह जे रिटायर थियण बाद सीनियर मेंबर बकाउला उनर खे चीफ सेक्रेटरी जी चार्ज सौंपे छॾी। बकाउला उनर चीफ सेक्रेटरी सिंध जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। सिंध सरकार नए चीफ सेक्रेटरी जी मुक़ररीअ जे लाइ वफ़ाक़ ॾांहुं नाला न माणिया। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध सरकार तरफ़ां बेतमादी रिथ जो मरहलो पूरो थियण बाद वफ़ाक़ खे नाला तजवीज़ करण जा इम्कान आहिनि। जामशोरो भरिसां ट्रक बिजली जे तारुनि सां टकराइजण जे नतीजे में नींगर फौत, ड्राइवर सूधो, 4 ॿार ज़ख़्मी थी पिया। ॻोठ चाकर खान राजड़ में ट्रक बिजली जे लटकंदड़ तार सां विचड़ी पई। करंट लॻण सबबि फौत थियल नींगर जी तारिक बुक्टी तौर सुञाणप। ज़ख़्मियुनि में जावेद, मोहब्बत ऐं अकरम बुक्टी शामिल। बिजलीअ जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल 4 ॼणा इस्पताल मुंतक़िल। थारूशाह भरिसां सरकारी स्कूल मां शागिर्द अगवा। व्याजी 4 वरनि जे नींगर मंसूर अबड़ो खे सरेआम अगवा करे विया। नींगर जे वारिसनि स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि एहतिजाज कंदे चयो आहे त मोटरसाइकिल ते सवार व्याज खोरनि पढ़ाईअ दौरान स्कूल ते हमिलो कयो। जवाबदार शागिर्दनि हमले खे हिरासत करण बाद नींगर खे अगवा करे विया। नींगर जे वालिद 2 लख रुपया व्याज ते वरिता हुआ। 5 लख रुपया अदा थियण बावजूद व्याज खोर संदसि पोयां पइजी विया आहिनि। नींगर फौरी बाजाब कराए व्याजखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। पुलिस तरफ़ां अगवा जी रिपोर्ट दाख़िल थियण बाद नींगर जी बाजाबी जे लाइ छापनि जी दावा। नंगर पार्क जे ॻोठ सुंदर में चुल्ह जी चिणग मां ख़ौफ़नाक बाहि भड़की पई। 10 घर अलह तलह सूधो सड़ी रख। ॻोठाणनि ऐं फायर ब्रिगेड गाॾियुनि गॾियल कोशिशुनि सां बाहि ते कंट्रोल करे वरितो। टंडो गुलाम हैदर में घर सड़ी वञण बाद 22 ख़ानदान 4 ॾींहंनि खां बेयारो मददगार वेठल। इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदीअ वारनि खे सहायता जी अपील। ऐं छाछरो भरिसां ॻोठ सुहारे जो पार में परिणियल नारी जो लाश ॿेले मां हथे। इलाइक़े में नारी मानो ज़ाल सतराम तरफ़ां आपघात करण जा चोबोल। पुलिस जो चवणु आहे त नारी जे मौत जा कारण मालूम न थी सघिया आहिनि। वारिसनि सां राब्ते बाद वधीक जांच कई वेंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।